नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में ॻोठाण जो बाअसर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई है। हाजी समेजो, सूमार समेजो ऐं ॿियनि शहीद चौक ते गॾु थी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो है त नयो ठहंदड़ नारा कैनाल जे रुख में असांजो पूरो ॻोठ खॾी समेजो अची रहियो है ऐं असांखे बग़ैर मुआवज़ो ॾियण जे हितां सामान खणण पिया। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त समेजा बिरादरी जे बाअसर बाबू समेजो नारा कैनाल में आयल असांजे ॻोठ जी ज़मीन जा पैसा वरिता जंहिं असांखे 1 रुपयो न ॾिनो है। पंहिंजे हक़ घुरण तां मौतमार धमकियूं ॾेई रहियो है। हिननि डीसी सांगड़ समेत ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई है। हमलो कयो अथनि इतला खां बग़ैर मुख़्तियार कार अची चई असांजा घर ॾाराए ऐं चए ढोरो कढंदा। असांखां को बि कंहिंजो राब्तो 2011 खां वठी हले पियो हिसाब किताब। असांजो कंहिं बि कोन पुछियो त मां खां छा नाइंसाफ़ी आहे। असांजो मक़सदु चवण जो असांजो हक़ मिले, असांजो हक़ थिए। असीं टपड़ खणी ईअं एतिरा जो एतिरा न आहे की नारो न अचे, नारो भले अचे पर असांजो हक़ त थिए न असांखां। 9 खां वठी हिननि समेजन जो मसइलो आहे ऐं 2009 खां वठी बाबू समेजो मुख़्तियार कार AC पंहिंजो मिली भगत थी हिननि ग़रीबनि अणपढ़िया ॼायल ॼट हुआ। हिननि हुन ते बाबू ते भरोसो कयो, भरोसे जे ग़रीब मरी विया। हिननि ग़रीबनि खे अॼु असांजो इहो ई मुज़ाहिरो आहे त हिननि खां हक़ इंसाफ़ जो रस्तो मिले ऐं पंहिंजो IG सिंध आहे, पंहिंजो कोठूं आहिनि। असांजो इहो ई मुताबिलो हिननि खे हक़ इंसाफ़ मिलियो वञे। उस समय जो आहे को नओं रियाज़ मलक पैदा थियो आहे। इहो इन समय जा ग़रीब बिरादरी आहे। उन्हनि जे प्लाटनि ते कब्ज़ा करण ऐं उन्हनि जा जाली कागज़ ठाहिण, डॉक्यूमेंट्स ठाहिण ऐं उन्हनि जो एहतजाज जेको आहे उन जे लाइ एहतजाज करे आया आहिनि। समय जा बिरादरी जा आहिनि, हीअ बि उन्हनि जी बिरादरी जा आहिनि पर हू हिकिड़ी माफ़िया आहे जेके ग़रीबनि जा घर जांचे करे ऐं उन्हनि ते कब्ज़ा करे उन्हनि जा अटानी पावर उन्हनि खां लिखाई। वीचारा सादा माण्हू बेवकूफ़ माण्हू आहिनि, हिननि खे ख़बर कोन्हे कि अटानी पावर हूंदा छा आहिनि। पर अॼुकल्ह जा हितां जा जेके ऑफिसर आहिनि करप्शन में इहे कमु कनि पिया। तव्हां करप्शन जे ख़िलाफ़ु तव्हां साफ़ियुनि खे बि रिक्वेस्ट आहे कि तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु लिखो, हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो ऐं तव्हां हिननि जे ख़िलाफ़ु तक़रीबन मूवमेंट पंहिंजी हलायो। कॾहिं ऐं हिननि ते नोटिस वोटिस कुझु कोन ॾिनो। हिननि खे लॻाइण जी कोशिशि कनि पिया ऐं प्राइवेट माण्हू ऐं पुलिस ऐं धमकियूं ॾेई घर ख़ाली कराइण जो नोटिस कोन ॾिनो आहे। इन करे असां इंसाफ़ घुरूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।